वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबी इन्ना अर्सलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही प्रोग्राम 14 स्टाफ ते जमाली दोस्तन जी तरफ खां मोहम्मद यासीन, मोहम्मद अशरफ या ॿिया के दोस्त भी आहिनि। जश्न ईद मीलादुन नबी सिदारत सोने सैयद हाकिम अली शाह जी साईं त कंहिंजे तारुफ जो मोहताज न आहे। जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में ज़िक्र जी ऐं दुरूद जी महफ़िल सजाई वई आहे। छो त गाल्हाइण थो चाहियां अॼु पोयां जेको प्रोग्राम करे आया हूं ई साले सवाब जो प्रोग्राम हुयो वो भी इस्लाही इंशाअल्लाह ताला है भी इस्लाही, लेकिन हुन ही हिन प्रोग्राम में फर्क एतरो थींदो त इंशाअल्लाह ताला मीलाद आहे छा, मीलाद कबो कियां, रुगी मीलाद असां कयो आ या यार भी पंहिंजे यार जा के मीलाद कया आहिनि। इंशाअल्लाह ताला इन मौजूअ ते को कलाक सवा डेढ़ जेको खुदा चाहियो इंशाअल्लाह ताला उन मौजू ते ॻाल्हाईंदासीं। होते भी ऐलान कयूं गोठ मीणा बिरादरी वट न 14 ते भी ऐलान थो कयां त तमाम मर्तबे फिक्र जा दोस्त जेड़े भी मर्तबे फिक्र सा तहां जो ताल्लुक बेधड़क थी अचे वेहो। अल्लाह जो कुरान बुधो,
मुस्तफ़ा करीम जो शान बुधो इन तसल्ला सा तेन सजन साईं जे फ़कीर जे ज़ुबान मां हिकड़ो लफ्ज़ भी नाशाइस्ता न होंदो इंशाअल्लाह। दिल आज़ारी करण इस्लाम में गुंजाशी कोने। इस्लाम जो मैसेज, इस्लाम जो पैगाम इहो त पांजे इंतहाई अखलाकी दायरे में रही करे दीन जो अड़ो पैगाम दियो जो दुश्मन भी चवे ता हा दीन दीन होंदो आ, इस्लाम इस्लाम होंदो आ। छो तो मुझा दोस्तों अजीजो पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीको मुझे आका करीम अलैहिस्सलाम उन कुराड़ी औरत जो तस्वुर ज़हन में आणियो जेका मुझे मुस्तफ़ा करीम जो चेहरो ॾिसण भी कान पई पसंद करे। पांजे बच्चन के रात जो गड करे चवण लगी त मां हिन मक्के में न रहंदस। अमा छोथी मक्को छड़ी चई बुधऊं था त अहड़ो खुदा जो महबूब आयो आ जह दुनिया के अहड़ो त रंग लायो आ जो उन जे चेहरे के रुगी दिस त मानू अबे दादे जो दीन छड़े थो दे। सो मुझा बचड़ा चवन था त उन महबूब जे चेहरे में यो केर थी चवे जेका मुसलमान काने जेका मुखालिफा। अबा चवन था त उन दिलबर जे चेहरे में रब एड़ो त नूर जो नजारो रखियो आ जो जै एक दफो डिठो बच्चा भी विसरी था वजन औलाद विसरी मां कुराड़ी हेतरे वल्लर वारी हाने जो न उन महबूब के दिसा सबनी के विसारिया इन करे उन के दिसण ही नथी चाहा। मुखे माफ कजो मां मक्को छडे झंग में हली थी वञा। ओ कुराड़ी तोखे केड़ी खबर त जेको मुझे मुस्तफ़ा के रुगी याद कंदो आ पहिरी उन के त महबूब रंग लाइंदो आ। अजीज दोस्तों कुराड़ी त मुखालफत में निकती महबूब जो चेहरो दिसण को लवाइण ला निकती वनी मक्के जे गली में पुठा रखड़ी सामान जी रखी वेठी। उन के केड़ी खबर त जमीन जे तख्ते ते प्रोग्राम इंसान ठाहींदो आ पर जह पंहिंजे महबूब के मोकलियो आ ओ पंहिंजे महबूब ला प्रोग्राम पाण बनाईंदो आ। मुसलमान गौर कर अज तो के फिक्र जी दावता मुझे करीम आका जो मीलाद तुझे बख्शिश जो हिकड़ो जरियो रब बनाए दिनो आ। वरन मुझे करीम आका जे शान जेला तो असा जी परवाह काने। सजी दुनिया मुझे मुस्तफ़ा जे मुखालिफ थी वजे तदे भी मुझे मुस्तफ़ा जे शान में तिर जेतरो भी फर्क को नहीं दो। चो त जे शान जे बुलंदो बाला कण जेला मुझे बेनियाज रब पंहिंजे कुरान करीम में ऐलान कया हुजल जे चेहरे जा रब कसम खणे वदुहा ओ मुझा मुस्तफ़ा तुझे न पाक चेहरे जो मुखे कसम। मुझो मदीने जो ताजदार जने कंकड़ी मुबारक जन सदन जा जुल्फ जने उन चेहरे नूरानी ते पवन रब चे वल्लैल इज़ा सजा ओ चोॾीअ जे चंड जे चेहरे जे मथा रात बरपा करण वारो ओ मुझा मुस्तफ़ा तुझा ए पाक जुल्फ मां रब के तुझे जुल्फन जो भी कसम। मा वद्दअक रब्बुक वमा क़ला थोड़ो शाने नुज़ूल तोखे बुधाया ता तुझी दिल ठरी पवे। इन सूरत जो शाने नुज़ूल इन आयतन जो शाने नुज़ूल जदे पहरी वही मुझे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा थिया मुझे करीम आका ऐलान नबुवत फरमायो आ। काफी अरसे ताई जिब्राइल वरी अल्लाह जो पैगाम खणी कोन आयो। अबू लहब उन जी घरवारी जेके मुझे मुस्तफ़ा जो चाचो चाची ताना प्या ॾियनि मिहणा प्या ॾियनि लगे तो त तुंहिंजो रब तोखों रुसी वयो आ। लगे तो त जंहिं रब जी ॻाल्हि कए हाणे तोखों काविड़जी वयो आ। ओहो कीअं काविड़बो जंहिं काइनात यार ला बनाई आ।
अजीजा ने मन अल्लाह उन्हनि के थोड़ो मौको दिनो भले जेको चवन सो चई वठन उन्हनि ताना मेहणा दिना तो जो रब तो का विड़वा अल्लाह जने वही जो नुज़ूल कयो किया कयो ओ मुझा महबूब तुझे चमकदड़ चेहरे जो कसम तुझे जुल्फन जो कसम मा वद्दाक रब्बुक वमा कला ये किया तो थी सके त तुझो परवरदिगार तोखे विसारे छड़े महबूब ये थी न तो सके वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला तो जो रब त ऐलान तो करे मुझा महबूब ज़बानो कहड़ो भी हुजे कीअं भी हुजे पर तो जो शान बुलंद ई बाला करण जो ऐलान तो जो रब करे रहियो आ ए मीलाद ए जमाली फकीर तहां जो किरशमो कोने ई तहां जी ताकत कोने पोते मीणन फकीरन ईसाले सवाब जे खैरात में मीलाद या उनन जी ताकत काने ए रब पांजो कयल वायदो पूरो करे रहियो आ कीअं पूरो करे रहियो आ दिलन में ख्याल विझी रहियो आ त कुछ भी कयो के बचड़े जे पैदा थियण ते अकीके जे टाइम ते मीलाद पिया कन के बचड़न जे शादी ते मीलाद हे छा थी रहियो आ मुझो अल्लाह पांजो वायदो पूरो करे रहियो आ और दुनिया वारो तवा केतरी भी मुखालिफत कयो पर मां खुदा पांजे महबूब जे शान के बुलंदो बाला करे ही रहंदुसे अब हाणे जे एतरो न ता नढड़ा बार के गालाइंदो इन हाणे वे डाहा अदा तू हिन जी मूवी जे अब्बे जी तमन्ना पूरी थी अदा तू मूवी भर तू भली है अलिया तहां मूवी भरायो ओ सुकून सा कह पास में अदा हिन नंढड़ जी मूवी अदा होडे दिसो अदा तू खुश थे हाणे हाणे हिनन के वठी पासे दे हलो बाबा नंढड़न बचड़न सा शफकत कबिया प्यार कबो जो तो मुझे करीम मुस्तफा डाढो प्यार कंदा हा नंढड़न बारन सा मदीने वजण वारन के खबर आ जेके मदीने हिन मल ते थी आ हथ मथे खणो दिसा सुभान अल्लाह इते त हड़ई मदीने थी आया अल्लाह सभी के मोकलींदो तवा जदे मदीने व्या हो उते नमाजू पढ़ियो ता नोट कयो होंदो मदीने तय्यब जे मैं इफ्तिखार अहमद भी वेठा न बार बार रब्बुन जी हाजिरी नसीब कंदो वा नंढा वडा तवज्जो कयो जदे न मदीने पाक में हिकड़ो भी फर्ज नमाज एड़ो बुधायो जो हरम में नंढड़न बारन जो रोण जो आवाज न अचे को हिकड़ो वक्त त बुधायो मां भी 2012 का वठी करे 10-11 दफा सरकार जो करम थियो आ खास करे नोट कंदो हां त मन का एड़ी नमाज अचे मन का फजर जी हुजे भला मन टे पहरिए जी हुजे मन बे पहरिए जी हुजे त केडहू आवाज रोण जो न थे सजी नमाज में न पर पछाड़ी में जरूर थींदो छो थींदो आ इन जो हिकड़ो राज आ जो इन मस्जिद नबवी जे हरम में मुझे सुने हसन ऐं हुसैन जो रब यादगिरियूं ताज़ियूं कराए रहियो नंढड़न बचड़न सा प्यार कयो नंढड़न बचड़न के मस्जिद में वठी ईंदा कयो उनन के पांजे घर में बिहारींदा कयो उनन के नमाजू पढ़ायो भलो था कयो बचड़न के महफिल में वठी था अचो इंशाअल्लाह हाने का उनन जी तरबियत थींदी अल्लाह कंदो भलड़ा थी पवंदा मां अर्ज पे कयो मुझे मदीने जे ताजदार जे शान जो त मुझे अल्लाह फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा महबूब ज़मानो कहड़ो भी हुजे दुनिया कड़ी भी हुजे गाल पाकिस्तान जी अल्लाह न कया मुझे करीम रब कायनात जे जर्रे जर्रे जी गाल कया चो त सुनो नबी रुगी पाकिस्तान वारन जेलान रुगी मशरक मगरब वारन जेलान जमीन वारन जो भी नबिया त आसमान वारन जो भी नबिया जे तू समझी तकीय तमा तो का पूछा तो वडड़ी उम्र वारा वेठा हो नंढड़ी उम्र वारा वेठा हो जरा गौर त कयो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अतहर ते रोज घणा मलाइक सुबह जो सलाम करण ईंदा हन जवाब दियो सभई बुधायो ओ दिस परे का कुराड़ो चाचो चवे तो 70,000 मलाइक सुबह जो हुजूर जे दरबार में
70,000 मलाइका शाम जो हुजूर जे दरबार में ईंदा हन त खिलंदा ईंदा हन, जॾहिं वींदा हन त गाला गाला वींदा हन त रोंदा वींदा हन। तू चवंदे तहांखे कीअं ख़बर पई त मलाइका खिलंदा आया रोंदा वया, तू चवी त कीअं ख़बर पवई। मां तोखां पुछां त जॾहिं को कंहिंसां प्यार कंदो आ, जॾहिं उन जो दीदार लाइ ईंदो आ त मुरकंदो आ या रोंदो आ? जवाब दे। जॾहिं उन जो दीदार करे उन जो बेड़ो पार थे, वरी उन के जुदाई मिले त रोंदो या कोन रोंदो? जवाब दे। अजीजा ने मन ओ मुझे मुस्तफा करीम जा उम्मती पंहिंजे नसीब दे निहार। मलाइका हिकड़ो दफ़ो क़यामत ताईं ईंदा, वरी उन्हनि खे वारो कोन मिलंदो। मुझे मुस्तफा जे गुलामन जे लाइ दरड़ा खुलिया पया हन, रब वरी घुराए वरी पियो दीदार कराए। यकीन कर, आसमान जा जेके फरिश्ता हन न, उहे भी मुझे मुस्तफा करीम जे गुलामन ते नाज कंदा हन। चवंदा न ओ मुझे महबूब जा गुलामो केॾा न खुश नसीब हो, वरी 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 था पिया चो। असांखे त रब अहिड़ो मौक़ो ई कोन थो ॾे। खुश नसीब हई आहीं खुश नसीब, पर कंहिंजे करे चो मदीने वारे जी। तमा अर्ज पे कयो मुंहिंजा दोस्त अजीज, तू असा महबूब जो शान बयान कयूं या न कयूं, हबीब जे शान ते कोई फर्क पवण वारो नाहे। मुझो अल्लाह जो महबूब अल्लाह जो प्यारो आहे। मुझे करीम रब इंतजामात पाण करे छड़िया, तोखे दलील दींदो हला। ए दिलन में ख्याल कीअं थो पैदा थे, तोखे कुरान करीम अगारो कहें दोस्त अजनबी हो मुखे जे कुरान घणो पढ़जो। कुरान करीम बुध त मां कुरान जूं लोलियूं ॾेई तोखे थो ॿुधायां, हर दलील रब जे कुरान मां पढ़ी थो ॿुधायां। अल्लाह ताला जा बानड़ा, अल्लाह ताला जा बहानड़ा, जेकॾहिं तुझे दिल में ख्याल थो अचे त अल्लाह ताला महबूब जो शान बुलंदो बाला कयो आ, मगर हिन इंसानन जी सूरत में तो वट कुरान जो दलील कहिड़ो आ? हा मुंहिंजा यार अच त मां तोखे सुहिणे करीम रब जो कुरान पढ़ायां। अल्लाह फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह ताला कुरान करीम ला फरमायो, इन कुरान करीम के नाज़िल असा फरमायो आ, इन कुरान करीम जे हिफाजत जो जिम्मो भी असा खयो आ। केर तो फरमाए चो मुझो अल्लाह, केर चो अल्लाह, केर तो फरमाए वरी चो अल्लाह, केर तो फरमाए वरी चो अल्लाह ताला जी जात बाबरकात कुरान के नाज़िल भी फरमायो आ। कुरान करीम जे हिफाजत जो जिम्मो भी खयो आ। जिम्मो त अल्लाह खयो आ। बुधाए त इंसान भलो आ या मलाइक भला हन? जवाब दे। गाला गाला जे न तुझे ख्याल में ईंदो आ ओ मुसलमान दाहो थी। मलाइक नूरानी अल्लाह जी मखलूक, मगर अल्लाह कुरान जे हिफाजत जो जिम्मो खयो। मगर ओहो जिम्मो मुझे करीम रब पूरो कीअं कयो आ? चो त मुझे अल्लाह कुरान करीम जे हिफाजत जो जिम्मो इए पूरो कयो आ। मुझे मुस्तफा जे गुलामन मां, मुझे मुस्तफा जे गुलामन मां जे दिल ते मुझे मुस्तफा करीम जे प्यार जी निगाह पईया, अल्लाह उनके चूंडियो आ। 10 सालन जो बार कुरान जो हाफिज बणजी वयो आ।
30 सालन जो मानू कुरान जो हाफिज, 50 साल जो कुरान जो हाफिज, 80 साल जो कुरान जो हाफिज, 90 साल जो कुरान जो हाफिज, 10 सालन जो कुरान जो हाफिज। रूए ज़मीन जी तारीख़ पंहिंजे आॾो रख, रूए ज़मीन जो सिस्टम आॾो रख। को रूए ज़मीन ते को हिकिड़ो त अहिड़ो मज़हब ॾेखार, को हिकिड़ो त अहिड़ो माण्हू ॾेखार जंहिं मज़हब जा 200 किताब रुगी 200 पेज छा 100 पेज हुजनि, ज़ेरुन ज़बरुन सां हुजनि, यादि त थी वेंदो पर सॼी ज़िंदगी यादि रहे। इहो मुमकिन ई कोन्हे को। छो मुमकिन कोन्हे? दुनिया जे कहिड़े बि किताब खे 2 दफ़ा पढ़ंदे मज़ो, 3 दफ़ा पढ़ंदे मज़ो, 4थे दफ़ा पाण खे बि मज़ो कोन ईंदो। यादि छो कंदे? ई रब जो क़ुरान उहो आहे, जीअं पढ़ंदो वेंदो आहे तीअं अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। मुझे बेनियाज़ रब कुरान करीम जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो त पाण खयो आहे, मगर उहो ज़िम्मो पूरो कंहिंखां कराई? चो मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खां। गाला गाला कंहिंखां कराई? गाला कंहिंखां कराई? ओ मुसलमान तोखे चिट्टो करे थो ॿुधायां, चाहींदो त सभु को आहे त मां क़ुरान जो हाफ़िज़ बणिजी पवां। उमेद त सभु कंहिंजी हूंदी आहे मां क़ुरान जो हाफ़िज़ बणिजां, पर थी सभु को न सघंदो आहे। थींदो केरा? जो जंहिंखे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा चाहींदो आहे उहो क़ुरान जो हाफ़िज़ बणिजी वेंदो आहे। हाफिज नालो कहजो आ, जवाब दे अल्लाह ताला जो सिफाती नालो आ हाफिज निगहबान। अल्लाह जो नालो जह कुरान याद कयो उन्हें के छो तो सदी उन सिफत जे नाले सा। इन करे जो मुझे बेनियाज रब हुन जे सीने के कुशादो करे, पंजे पाक कुरान करीम के मुझा दोस्तों ते हिफाजत में बनायो वा। जंहिंजे सीने में कुरान नालो इमरान तॾहिं चवी हाफिज, अल्लाह ताला तॾहिं चवी हाफिज। जेको बि नालो पर चवी हाफिज आ, पंहिंजो नालो मशहूर न आहे, कुरान जो नालो मशहूर आ। पो जेका अल्लाह कुरान करीम जी ज़मानत पूरी करण जे लाइ जंहिंजो इंतखाब करे उन जो पंहिंजो नालो न आहे, कुरान जो नालो मशहूर आ। पो जेका मुंहिंजो रब मुस्तफ़ा जे शान जी हिफ़ाज़त कराए उहो मीलादी मशहूर आ। छो त मुझा दोस्त अजीज कुरान अल्लाह ताला मलाइकन खां भी संभलाए सके पियो, पर अल्लाह फरमाए थो न सब को चाहे तो पर सभिनी खे न नेमत ॾींदुसि उन्हनि खे जेते मां खुदा राज़ी थिया। मुझे मुस्तफ़ा करीम जो उम्मती त सब को आ, पर मुझे मुस्तफ़ा करीम जे शान जी महफिल सजाइण, शान जी महफिल ॻाइण, शान जे महफिल में अचण मुझो अल्लाह उनखे नसीब कंदो आ जंहिंखे खुदा चाहींदो आ यार जो शान ॻाराईंदो आ। ई कंहिंजो वस गाला गाला कंहिंजो वस भला सादड़ी सिंधीअ में तोखां पुछां, कमज़ोर जेको हूंदो आहे उहो सहारो ॻोल्हींदो आहे या ताक़तवर सहारो ॻोल्हींदो आहे? ॻाल्हायो केरु चवंदो मां जेतिरो तव्हांजे ज़हनी कैपेसिटी हेठि हूंदी मां एतिरो हेठि हलियो ईंदो, पर सम्झाए ॻाल्हि पोइ उथंदुमि। कमज़ोर माण्हू सहारो ॻोल्हींदो आहे या ताक़तवर? कमज़ोर ॻोल्हींदो आहे। अच्छा कॾहिं ॻोल्हींदो आहे? जॾहिं अहिड़ी मंज़िल ते वञे जंहिं मंज़िल ते मसलन कंहिंखे टंगुनि में सूर आहे, गोॾनि में सूर आहे, ॾाकणियूं 3-4 आहिनि, नॉर्मल त हलंदो पर ॾाकणनि जे लाइ टेक वठंदो या कोन वठंदो? वठंदो नी, छो त हू कमज़ोर आहे। बस हाणे इते ॻाल्हि खे सम्झ, तूं असां पंहिंजे अमलनि खे बि हिकिड़े पासे रखूं, वरी क़याम क़बर जे अंधारी कोठीअ खे बि हिकिड़े पासे रखूं। जेकॾहिं तोखे अमलनि ते नाज़ आहे, जेकॾहिं तोखे अमलनि ते नाज़ आहे त मुंहिंजा अमल क़बर खे रोशन करण जे लाइ काफ़ी आहिनि, त पोइ तोखे सहारे जी ज़रूरत न आहे, तूं आज़ाद आहीं। जेकॾहिं तोखे नाज़ आहे त मुंहिंजूं नेकियूं एतिरियूं घणियूं आहिनि जो क़यामत जे दिहाड़े अल्लाह ताला मूंखे उही डायरेक्ट जन्नत में मोकिलींदो, पोइ बि तोखे सहारे जी ज़रूरत न आहे, तोखे नाज़ आहे। पर असां खां पुछ, ख़ुदा जे ज़ात जो कसम खणी थो चवां, असांखे क़बरनि में बि अमलनि जो सहारो कोन्हे, मदीने वारे जो सहारो आहे। असांखे निमाज़ुनि ते नाज़ कोन्हे, मदीने वारे ते नाज़ आहे। रोज़े ज़कात हज ते नाज़ कोन्हे, मदीने वारे ते नाज़ आहे। क़यामत जे दिहाड़े असांखे ख़ैर ख़ैरातुनि ते हजन उमरनि ते नाज़ कोन्हे, शफ़ाअत मुस्तफ़ा ते
ते नाज़ आ जॾहिं असांखे नाज़ आहे ई महबूब ते इन करे असां सहारो वरतो ई महबूब मुस्तफ़ा असां कमज़ोर आहियूं असां कमज़ोर आहियूं इन करे असां सहारो वरतो आहे जेको कमज़ोर ना है उनखे सहारे वठण जी ज़रूरत ही कोन्हे का जेके ज़रूरत ना है छा जेको चङो भलो उनखे ज़ोरी लठ ॾींदे छा हथ में चङो भलो लठ कोन वठंदो कमज़ोर वठंदो मुंहिंजा मौला तुंहिंजा लख अहसान जो क़ब्र जी असांखे कमज़ोरी इन नियत सां ॾिनी अथई त असांजी कमज़ोरी दूर करण जे लाइ ताजदार मदीना ईंदो आहे यादि रखी छॾ मां अञा जेकॾहिं सादी सिंधीअ में तोखे चवां सच सच ॿुधाइजां ओ निमाज़ुनि ऐं रोज़नि ज़कातुल हजन ते नाज़ करण वारा मुके सच्ची सच्ची बुधाई ईमानदारी सा जन्नत हशर जे ॾींहुं हिसाब खां पोइ मिलंदी या अॻु में मिलंदी ॻाल्हायो चरियो केर बि कोन्हे 5 रुपया ॾे खस त कीअं थो क्याड़ी खणी दीन में चरियो छो थो थी चरियो नथी जन्नत कॾहिं मिलंदी जो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे आॾो जॾहिं माण्हू हाज़िर थींदो गले में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अमलनि जो जेको चिठो तुंहिंजे गले में हूंदो उते जॾहिं सभिनी जे साम्हूं खुलंदो पोइ उते सभु कुझु थींदो उन खां पोइ जन्नत त मिलंदी पर तोखां तो पुछां थो न जन्नत जे लाइ अल्लाह जे आॾो शफ़ाअत जा हथड़ा केर खणंदो हिकड़े मिनट ला सोच तू कंहिंजे याद में वेठो है मां तोखे अञा इएं चवां जन्नत क़यामत परे थी जॾहिं न क़ब्र में पहुचंदे क़ब्र में जॾहिं मुनकर नकीर ईंदा तोखां पुछंदा बेशक मर रब्बुक तुझो परवरदिगार केरा चवंदे रब्बी अल्लाह मन दीनुक तुझो दीन केड़ा दीनी अल इस्लाम मुझो दीन इस्लाम तोखे पंहिंजे रब जो कसम जान छुटंदी या कान छुटंदी छो कान छुटंदी हालांकि रब जे रबूबियत जो इज़हार भी कई दीन इस्लाम जो इकरार भी कई जान कान छुटंदी जान कदे छुटंदी हेडे तवज्जो कर जान कदे छुटंदी जदे कब्र में दीदारे मुस्तफा थींदो दीदारे मुस्तफा सभिनी के एक जेड़ो न थींदो जंहिंजो जेतिरो इश्क हूंदो उनखे ओतिरो थींदो छो तमा तवील न थो जा औलिया अल्लाह के मुंह पढ़ियो आ ख्वाजा हसन बसरी के पढ़ियो आ इमाम रब्बानी के पढ़ियो आ महबूबे सुबानी के पढ़ियो आ सब कंहिंखे यार जे रंग जा दीदार अलग अलग थिया हन मुंहिंजा दोस्त अजीज ओहे ॻाल्हियुनि करण जो हींअर टाइम कोन्हे बस एतिरो ॿुधायूं दीदार थींदो मगर थींदो सब कंहिंखे अलग अलग यानी जंहिंजो जेतिरो हिकिड़नि खे महबूब गुंबज़ खज़रा मां वेही पंहिंजो चेहरो ॾेखारींदा हिकिड़नि ॾे महबूब अंगण ते कदम घुमाइण लाइ ईंदा क़ब्र में पेड़ो पैदा पर कब्र में दीदार थींदो फरिश्ता पुछदा मन कान तक़ूब हाज़र रजुल दे खबर हिन महबूब जे ला दुनिया में छा चवंदो होए एकड़े पासे जहन्नम एकड़े पासे जन्नत ए बई थई पर हाने इम्तिहान छाजो आयो इबादतुन जी गाल थी वई मर रब्बुक रब्बी अल्लाह मन दीनुक दीनी अल इस्लाम इबादत जी गाल थी वई हाने थी अचे निस्बत जी गाल जे कदे चई त ही त मुंहिंजो महबूब उहो आ जंहिंजे रुगी मीलाद जो ॿुधंदो हुस त मैल ड्रोड़ी वञी महबूब जे महफ़िल में वेहंदो हुस ई त मुंहिंजो महबूब उहो आ जंहिंजो नालड़ो ॿुधंदो हुस त लिंग मुंहिंजा कांडार जी वेंदा हुया ई त महबूब उहो आ जंहिंजे लाइ मां दुनिया में चवंदो हुसि ओ जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मां त सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां ॿी काई शइ तन ॼाणा थो रुगो पढ़ंदो दुरूदो सलाम आया बी कोई अमल कोन्हे मूं वटि रुगो उन जी मोहब्बत आती हथ में रखी इस्म आका जो अखेड़ियुनि ते पयो चुमंदो मुहम्मद नामो आया आशिक तरड़ करे चवंदो इन महबूब जो त दीवानो हा बस तुंहिंजे एतिरे चवण जी देर हूंदी जन्नत जी दरी खुलंदी क़ब्र में गाला गाला खुलंदी या न हाने मां तोखां थो पुछां अकुल वारा जवाब दे कहिड़े भी मसलक सां तुंहिंजो ताल्लुक जवाब दे
जेको बे इल्म हुंदो खुदा ऐं मुस्तफा जो बेफरमान हुंदो उनके कब्र में अजाब शुरू थींदो या न जहन्नम जी दरी खुलंदी न जहन्नम जी दरी गुनहगार खतादार बदकार बेकार बेफरमान ला खुलंदी आशिक मुस्तफा ला जन्नत जी दरी खुलंदी काथे खुलंदी जो कब्र में खुलंदी जेके जहन्नम जी दरी खुली मिली कयामत जहन्नम जी तकलीफ ॾिसंदो जेके जन्नत जी दरी खुली मिली कयामत ताईं वेठो जन्नत जा मज़ा माणींदो बुदा फैसलो कब्र में थी वयो या कोन थियो टिकट मिली वई या न मिली वई हाणे रुगी इंतजारात ट्रेन केडी मल थी अचे त चढ़ी हली मंजिल ते पहुचो त मुझा दोस्त अजीज अर्ज पे कयम त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जी मर्जी आ जेके चाहिंदो आ कुरान करीम जे हिफाजत जे ला अल्लाह उन जो इंतखाब बनाए उनके हाफिज करे छडींदो आ महबूब मुस्तफा जे शान जो जिम्मो भी अल्लाह कयो वरफना लक जिक्रक मुझा महबूब तुझे शान के बुलंद मा रब करे छडियो आ वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला दौर कड़ो बुझे मुस्तफा तुझो शान बाला हुंदो तुझो शान आला हुंदो शान त आला हुंदो बुलंद त हुंदो जिमो त मुझे रब खयो आ उन रब जिमो कंका पूरो करायो आ जो जन के खुदा मिलाद जी तौफीक ॾिनी आ उनन का रब शान गाराए जिमो पूरो करायो आ दुनिया में जड़े भी मसलक वारो उन खां मुझो सिर्फ हिकड़ो सवाल आ त मुझे मुस्तफा करीम जे आमद सा रब दुनिया के रंग लाता या कोन लाता हिकड़ो सवाल मशरक वारो हुजे या मगरब वारो शुमाल वारो हुजे या जुनूब वारो फर्शी हुजे या अर्शी हुजे मुझे मुस्तफा जे अचन सा रंग लगो या न लगो पहरो सवाल जेकॾहिं न लगो आ त पो मुबारक कबूल न करे उनके हक जेके मुझा दोस्त नौकरी मिले त मुबारक कबूल करे भला जेके नौकरी भी नथी मिले इम्तिहान में पास भी नथो थे उनके तू मुबारक ॾींदे त हो समझदो मूं ते टोक थो करी न तोखां थो पुछा छा चवंदो ॻाल्हायो प्यारे ॻोठ वारा दीवाना खोड़ वेठा आहिनि जेके कुछ मिलियो ही कोन है उनके तू मुबारक ॾींदे पर जेकॾहिं मिलियो भी आहे ऐं नौकरी भी मिली आ ऐं तू चवीस त मुबारक थई पर हू मुंह खराब करे मुबारक कबूल न करे त पो तू छा समझंदे चेबो त ही इन नौकरी में खुश गाला गाला इन नौकरी में खुश वधिक मां कोई जुमलो नथो गालाया जो त पहिरी वायदो करे चुको है वायदो बरकरार पो जेकॾहिं जिंदगी तुझे ला नौकरी अहम नौकरी सा तुझी जिंदगी बदल जी विदी नौकरी सा तुझे बचड़न जो गुजर सफर सुनो थींदो नौकरी सा मुझा दोस्त अजीज फ्यूचर में तू कुछ भी थी सकींदो ऑफिसर भी पर जेकॾहिं उन जे बावजूद एडे तोखे ओहदे ते खुशी नथी थे त पो असा जो कसूर कोने पो एतरी राय कायम करे सके थी त तुझो दिमाग जो तावा दुरुस्त कोने को तुझे दिमाग में जे को न वो सही कोने ए ब्रेन जे स्पेशलिस्ट का जेकॾहिं इलाज कराइंदे तो समझ में अचे विंदो तो नौकरी हुंदी आ नौकरी मिलण सा रुगी घर आबाद थींदो आ मुझो मुस्तफा जन के मिलियो उन्हन जे त वेड़ा ही आबाद थी विया जबल आबाद थी विया जंगल आबाद थी विया अञा मां सोढ़ो करे दुनिया जो मिसाल दिया 14 अगस्त ते पाकिस्तान आजाद थियो गाला गाला थियो अज कदर थी थो न कश्मीरिन दे निहार जुमे जी नमाज वेचारा नथा पढ़ी सगन मुसलमान त आहिनि लेकिन जुमे जी नमाज ला मस्जिद में नथा वञी सगन छो त हिंदुन जो कब्जो आ चो हिंदुन जो कब्जो आ नान मुसलमान जो कब्जो आ उन्हनि वेचारन के जिंदगी जा इस्लाम जा अरकान पूरे करण जे ला इजाजत नथी ॾिनी वञे उन्हनि खां वञी पुछ त आज़ादी छा थींदी आ जन जा हजारे जवान कुसी विया जन जूं न्याणियूं बेवाह थी वयूं जन जा बच्चा यतीम थी वया जन जी टंग कप बिया उनके कदर होंदो आ त टंग छा थींदी आ जेको अंधो होंदो आ उनके कदर होंदो आ त अख छा थींदी आ आजादी जो कदर पुछणो थई फलस्तीन वारन खां पुछ आजादी जो कदर पुछणो थई मुंजा दोस्त कश्मीर वारन खां पुछ त आजादी छा के चइबो आ ऐं इए जे करे मुझे मुस्तफा जे आमद जो कदर पुछणो थई त औलिया अल्लाह ऐं उन जे गुलामन खां पुछ त मुस्तफा जे आमद जो कदर छा थी
अज़ीज़ाने मन सिद्धियों साफ गालियों करण दे 14 अगस्त जे दिहाड़े ते अञा अगस्त शुरू ही को न थींदो आ कंपनिन वारा छा ठाहींदा हन बेज ठाहींदा झंडा ठाहींदा ही ठाहींदा हो ठाहींदा सोच त सही उहे 14 अगस्त मल्हाइन या न मल्हाइन पर पाकिस्तान जे दिहाड़े जे ठहण जे करे उन्हनि जे रोज़गार में भी इजाफो आयो या न आयो जवाब दे हो विकिण वारा कंपनियों ठाहण वारियों दुकान विकिण वारा हज़ारन जूं रोज़ियों 14 अगस्त जे ॾींहं सां वाबिस्ता जन जश्न कयो जन खुशियूं कयूं रैलियूं कढियूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टीविन में भी उन्हनि जूं तस्वीरूं खबरुनि में भी उन्हनि जा नाला फेसबुकनि ते भी उहे अची विया त हे पाकिस्तान जा वफ़ादार हे पाकिस्तान जा यार दुनिया में उन्हनि जो नालो मां तोखां थो पुछां जेकॾहिं उन दिहाड़े ते तूं खुशी न करी त मुंहिंजा दोस्त तुझे मथा गद्दारी जो मुकदमो दर्ज थी विंदो त तू गद्दारी तो करी पाकिस्तान जे आईन मुताबिक मां तोखां तो पुछां कायदे आज़म मोहम्मद अली जिना पाकिस्तान के आजाद करे गुलामन जे चंपे का आजाद करायो अरे मुझे मुस्तफा त जहन्नम जे बाह का आजाद करायो या न करायो मुसलमान सोच त सही गौर त कर फिक्र त कर खुदा जो वास्तो तो तोखे या सोच त सही कैसा तो पंजो वटकाई कैसा तो पंजो वटकाई डाहो थी मुसलमान पाकिस्तान में रहण वारा पाकिस्तान में रहण वारा मां तोखे रब जो कुरान तो पढ़ी बुधाया त मुझे अल्लाह कुरान करीम में छा फरमायो वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना वकुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन्नार फ़अन्क़ज़कुम मिन्हा कुरान बुधी तर्जुमो कुरान जो बुध मुझो बेनियाज रब तो फरमाए वज़कुरू याद कयो जिक्र कयो गालियों कयो प्रचार कयो कहजी कयो मौला नेमतल्लाहि अलैकुम मां अल्लाह जे क्या तव्हां जे मथा नेमत नाज़िल कई उन जूं गालियों कयो जी असां जे दोस्त पहिरीं बुधायो मां उन तफसील में नथो वञा त रब तुजू ही नेमतूं अल्लाह चवे तो गौर त कर अखिन जो जिक्र पे थो करी कन्नन जो जिक्र थो पियो करी वात जो जिक्र थो पियो करी दौलत जो जिक्र थो पियो करी इज्जत जो जिक्र थो पियो करी शोहरत जो जिक्र थो करी रब चे तो निहार ए त मु काफरन के भी दिनियो ए त मु मुनाफिकन के भी दिनियो ए त मु मुशरिकन के भी दिनियो ये नेमतूं त मु रब सभिनी के दिनियो अल्लाह तो फरमाए तो के चूंटियो थम मां रब उन नेमतुन जो न तो चवे मां रब तो फरमाई तो मुझे उन नेमत जो जिक्र कर जेका कहीं के बिन दिनम तो खे दिनी थम जेका कहीं के बिन दिनम तो के दिनी थम अल्लाह उन जो निशानियों बुधाए रहियो आ कुरान करीम जी निशानियों बुध पहली निशानी कहिड़ीया हाने इते जे भी रहे तू जो ही अच कुरान का फैसलो वठो मुझा मौला निशानियों कहिड़ियों अल्लाह फरमाए इज़ कुंतुम अदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम उन मुझे नेमत खां गुमे तहां हिक बे जा दुश्मन बणजी वया हो नढड़िन गालन ते झेड़ा थोरन गालन ते झेड़ा रब तो फरमाए ओहो मुझो यार आयो आ जह निगाह सां तोखे नवाज़े हिक मक्के जे मुहाजिर के हथ विझी करे मदीने वारे जो हथ वठी करे मिलाए मुझे मुस्तफा फरमायो तवां बाहर आयो त कयामत ताईं बाहर लगा पया इंसान त हुयो
तवज्जह कर, इंसान त हुयो हुजूर जे अचण खां अॻु में इंसान त हुयो। इएं नाहे त दुनिया कान हुई, दुनिया भी हुई, इंसान भी हुया, इंसान भी हुयो, पर इंसानियत कान हुई। इंसान हुया, इंसानियत कान हुई। हिकड़ी गाल करे मां अॻिते वधा छो त घणो टाइम मौजूद नाहे। इंसान हुया मगर दुनिया में सब खां वधीक प्यारे में प्यारो रिश्तो कंहिंजो आहे, चो औलाद जो। कंहिंजो प्यारो रिश्तो आहे जेका पुछ मियां रात ॾींहं वई थे ख़ैर त आहे अबा बचड़न जे लाइ, ए मियां कुछ साह पट अबा बचड़न जो वलर आ। बचड़ो एडो प्यारो आ, औलाद जो रिश्तो एडो प्यारो आ जंहिंजे लाइ इंसान पंहिंजी जिंदगी अर्पे छॾींदो आ। लेकिन गौर त कर, मुझे मुस्तफा करीम जे आमद खां अॻु में इंसान साॻियो ई आ, मक्के जी सरज़मीन भी साॻी आ। ऐलाने नबूवत खां अॻु में इहो ई इंसान न्याणी ॼमंदी ही त पंहिंजे न्याणीअ खे कुही उछलाईंदो हो या न उछलाईंदो हो? जवाब दे, जवाब दे मुसलमान। इंसान त हुयो, इंसानियत कान हुई, सूरत इंसानी हुई, सीरत इंसानी कान हुई। जबलन ते खणी वञे उन न्याणीअ खे ज़िंदा उछलाईंदो हो, खॾ खणी करे ज़िंदा न्याणीअ खे दफ़न कंदो हो। हुयो त इंसान पर मुझे मुस्तफा जे निगाह खां अॻु जो हुयो। जॾहिं मदीने जे ताजदार ऐलाने नबूवत फरमायो, मक्के जी ज़मीन भी साॻी आ, मक्के जा माण्हू भी साॻिया। रुगी हिकु दफ़ो मुझे मुस्तफा पाक ज़ुबान मां फरमायो त जंहिंखे रब बन्याणियूं ॾे, जंहिंखे रब बन्याणियूं ॾे, उन ॿिनि न्याणियुनि खे ताते जवान करे शादी कराइण उन जो कम आ। जन्नत जी खुशखबरी मां मुस्तफा जो कम। देर एतरी थी मक्को भी साॻियो, मक्के जा माण्हू भी साॻिया जेके न्याणियुनि खे दफ़न कंदा हुया, ज़िंदा जलाईंदा हुया। ज़ारो कतार रोअण लॻा। जंहिं वटि हिकड़ी न्याणी आ, ज़ारो कतार रोई चवे या रसूल अल्लाह, मूंखे त हिकड़ी न्याणी आ, महबूब दुआ कयो त रब ॿी ॾे। जंहिं वटि हिकड़ी बि नाहे उहो रोई रहियो आहे, महबूब दुआ कयो मूंखे न्याणी मिले। मां तोखां थो पुछां, मक्के जी ज़मीन भी साॻी, मक्के जा माण्हू भी साॻिया, एतरी तब्दीली कीअं आई? जो मुस्तफा जे निगाह सां आई। उहे त मक्के जा माण्हू, पर मां तोखां थो पुछां 1400 साल गुज़री विया आहिनि। अज मजदूर मजदूरी कंदो आ, भाउ पंहिंजे भेण जे लाइ मिल में कमाईंदो आ। छो? भेण जी शादी आ, कुझु ॾाजो ॾियां। भाउ सॼी जिंदगी कमाए रहियो आहे त भेण खे इज्जत सां रुख़सत कयां, पीउ कमाए रहियो आहे त न्याणीअ खे रुख़सत कयां। कंहिंजो कमाल आहे? जो मुंहिंजे महबूब मुस्तफा जे नूरानी निगाह जो कमाल आहे। मुझो महबूब न अचे हा न त इंसान तो में इंसानियत ही को रही, तू त जानवर रखो भी पोइते हैं। मुझो मदीने जो ताजदार आयो आ जंहिंजो दुनिया के रंग, मुझो महबूब आयो आ जै दुनिया के रंग लायो आ, दुनिया के बुधायो आ मुझे करीम मुस्तफा। त इंसान इंसान हिन खे चइबो आ। कुरान करीम जी आयत के मुकम्मिल कया, तर्जुमे के वधाइंदो हला। यानी दुश्मनियों खत्म करण वारो केरा? चो मदीने जो ताजदार। एक निशानी, बी निशानी अल्लाह फरमायो वकुंतुम अला शफा हुफरतिन मिनन नार। बेफरमान जे करे, अल्लाह जे नाराज पे जे करे जहन्नम जे किनारे ते पहुंची चुका हुयो। फअनक़ज़कुम मिनहा, उन जहन्नम जे किनारे ता छिके जंहिं जन्नत में पहुंचायो। मां नथो पुछां, रुगी तोखे खुदा जे ज़ात जो कसम थो ॾियां, पाण ॿुधा जंहिं जहन्नम मां छिके जन्नत में आंदो रब तो चवे ॿुधाए त ओ हज़रत मूसा कलीमुल्लाह या हज़रत ईसा रूहुल्लाह या हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह या सुनो मोहम्मद रसूलुल्लाह या जवाब दे।
खुद जवाब दे जे कदे तुझी दिल मने थी त न इब्राहिम खलीलुल्लाह या न मूसा कलीमुल्लाह या न ईसा रूहुल्लाह या यो त सुनो मुहम्मदुर रसूलुल्लाह या त पो मुखे प्यार प्यार में जवाब दे जहे हिंदुन का गुलामी मां आजादी जारी अगर उन सा प्यार न कंदे अगर खुशी जो दी न मल्हाइंदे त गद्दारी जो मुकदमो लिख जीवींदो जहे जहन्नम जे बाहि का छोटकारो ॾियारे तोखे इंसान बनायो आ अगर उन जो ॾींहुं न मल्हाइंदे खुशी न कदे त तुंहिंजे मथां कहिड़ो मुकदमो दर्ज थींदो पाण सोच मुसलमान पाण सोच उन मुकदमे का बचण जे लाइ उन मुकदमे जी बस हिकड़ी रिजल्ट नाक़िस अक़ल मुताबिक ॿुधाई तो त जे कदे नींहुं न लाइंदे त क़यामत में शफ़ात जे लाइ मुहड़ कहिड़ो खणी बीहंदे दुनिया जो ही दस्तूर आ वोट ॾींदे त अॻियां ईंदे जे वोट न ईंदे कम हुंदी ईंदे ज़रूर पर झुकियल हूंदो त मतारे सु सुञाणे विझे वोट कोन ॾिनो हम झंडो भी गला गला झंडो भी तहां त शुक्र कयो अल्लाह ताला सब मदीने वारे मीर पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी घोट जे मुरीदन जो उम्मीदूं पूरियूं करे छॾियूं ओ सूरत कहिड़ीअ में भी हुजे सजण साईं जो मुरीद हुजे पीर मिठा जो हुजे कंबर वारे साईं जो हुजे मशोरन वारे साईं जो हुजे जंहिं भी अल्लाह जे कामिल वली जो हुजे अल्लाह ताला सभिनी जो उम्मीदूं पूरियूं करे छॾियूं मुंहिंजे रब जो तहां रुगी सब्र कयो मां अल्लाह मुसब्बबुल असबाब हां सबब पाण ई तो बनाया तहां मुस्तफा जे शान जे ला झंडा खणी था निकरो अज तहां के दुनिया ताना थी दे मां अल्लाह एड़ा सबब तो ठाया जो हो दुनिया जे पंहिंजे रहबर जे ला उन्हनि जो रहबर दुनिया जे रहबर जे ला न रुगी झंडा खणी निकरंदा जुलूस भी कढंदा न रुगी जुलूस कढी निकरंदा पर जह जह रस्ते सां वेंदा उन्हनि जे इस्तकबाल जे ला भी माण्हू बीठा हुंदा उन्हनि खे ॾिसी हथ भी हिलाईंदा खुश भी थींदा सिधो मरकज़ इस्लामाबाद में मोकिलींदो मान उते लखनि जे तादाद में लखे झंडा खणी तहां के सबूत ॾींदा त बेशक असां रहबर खे कोन सुञातो हो आका खे कोन सुञातो हो पर अॼु दुनिया जे रहबर जो असां के एहसास थियो आ जान त्रीअ ते ॾेई करे सर्दीअ जी परवाह न करे गर्मीअ जी परवाह न करे पंहिंजे सियासत जे रहबर खे खुश करण जे लाइ जेकर तूं इस्लामाबाद में झंडा खणी सघी थो त मुंहिंजे मुस्तफा जा ग़ुलाम जान जी कुर्बानी ॾेई मीलाद जा झंडा खणी सघनि था कुछ भी न चवंदासी तोखे बस तोखे मुबारक था ॾियूं त कम अज कम तो दुनिया जे रहबर खे त सुञातो कम अज कम तोखे एतिरी त ख़बर पई त हा रहबर खे जॾहिं राज़ी कबो आहे त उन जो निशान हथ में ज़रूर खणबो तोखे एतिरी ख़बर पई त जॾहिं रहबर खे राज़ी कबो आहे त उन जे लाइ गलनि में निकिरणो पवंदो आहे तोखे एतिरी ख़बर पई त जॾहिं रहबर खे राज़ी कबो आहे उन जे लाइ जान जी कुर्बानी भी ॾियणी पवंदी आहे तोखे एतिरी ज़रूर ख़बर पई त झंडो निशानी हूंदो आहे त हे वाकई मां पंहिंजे रहबर जो ग़ुलाम आहियां हा मुंहिंजा दोस्त तुंहिंजो रहबर तोखे मुबारक हिकिड़ो लफ़्ज़ भी गुथो न ॻाल्हाईंदासीं छो त अल्लाह वारनि जा ग़ुलाम आहियूं असांजी तरबियत न आहे तुंहिंजो रहबर तोखे मुबारक तुंहिंजो झंडो तोखे मुबारक बस असां सां साड़ न कर असांजो आका असांखे मुबारक आका जे मीलाद जो झंडो असांखे मुबारक असां जुलूस भी कढंदासीं तो अॼु शुरू कयो असां ज़िंदगीअ खां कंदा इंशाअल्लाह ताला माता का भला अन्या जेकर एकड़ो सवाल पूछा ऐन मुमकिन त मुंहिंजा दोस्त हिते मौजूद हुजन न त ही मैसेज मुझे जरूर पहुंचंदो ओ मुंहिंजा प्यारा दोस्त मुसलमान भा प्यार सां तोखां पुछा तो के कसम थो ॾियां पंहिंजे पैदा कंदड़ रब जो पंहिंजे दिल खां पुछी हिन सजण साईं जे फ़कीर खे जवाब ॾिजां इस्लामाबाद जे धरती ते जेके भी मुतालबात हुया दुनिया जा हुया सियासी हुया इलेक्शन सही कोन थिया धांधली थिया हिय कोन थो थे तमाम मुतालबा सियासी हुया जवाब दियो
दुनिया जा मुतालबा हुया। ओ मुसलमान मां तो खां तो पुछा खुदा जो कसम थई जे कदे इस्लामाबाद में वेठे ये मुतालबा तस्लीम थी वजन हां प्लान एक कामयाब थी वने हां जे कदे तुझो रहबर उते मथे हथ खणी नारो हणे हां त मुजा आशिको तवा के मुबारका मुतालबा मंजूर थी वया त तुझे पैदा कंदड़ रब जो तोखे कसम थो जा त तू जिते भी हुजी हां उते जश्न करी हां या न करी हां मुखे जवाब तू ते खुशी करी हां या न करी हां तू ते जुलूस कढी हां या न कढी हां यकीनन कढी हां तोखे झलिया न तो मां खुश हां तू जुलूस कढी छाजे ला जो तुझो उन कायद सा प्यार आ पो मां तो खां तो पुछा तुझा त मुतालबा कबूल थिया या न थिया खुदा बेहतर तो जाने मां सियासी मानू न हां सियासी तनकीद न तो करण चाहां न वरी को हुकूमत जो नुमाइंदो हां पर मां पंहिंजी ॻाल्हि तो कयां त मुझे आका जा तरफ सभई मुतालबा कबूल करे छॾिया हने मुझे आका करीम अचण सा जमीन ते पेशानी रखी कर चो या रब मग़फ़िरली उम्मती ओ मुझा मौला मुझे गुनहगार उम्मत के मुआफ़ फरमा रब कबूल कयो या न कयो जवाब दे तमाम मुझे मुस्तफा करीम जा मुतालबा अल्लाह जे ज़ात कबूल करे छड़िया पो खुदा के मन्यो असा के खुशी खां न रोक असा पांजे खुशी में खुश आयो मुझा मुसलमान भा खुश नसीब आही तू जो तो के मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जात जो अल्लाह निस्बत नसीब फरमाया ये दिल खोले गाल बुध तो के बुधाया तो त जेड़ो आही तेड़ो मुझो मुस्तफा तो सा गद आहे वरी तो जुमलो चवा वरी तो जुमलो चवा दलील सा गाल्हाइंदुम तू जेड़ो आही तेड़ो कलमो तो पढ़ी न मुझे मुस्तफा जी जात रूहानी तौर ते मुझो करीम आका तो सा गद्दा मुखे चो तो सजन साईं जा फकीर दिल खोले जवाब दे त मां तो के दिल खोले जवाब दे मुतालबो कर त मां जवाब दे मुतालबो छो न थो करी कर मुतालबो तमा तो के हल कुरान करीम माथो तो के जवाब दे हां तू फिक्र छो थो करी याद रखी छद ओ अल्लाह जे कुरान पढ़न वारा मुस्तफा जे गुलामी का सवाबियो को चारो को न थे लेकिन सब्र कर थोड़ो तवज्जो सा बुध जा अल्लाह जो नबी हजरत लूत अलैहि सलाम नालो वर्तुम बुधा छा नालो वर्तुम बुधायो अल्लाह जो नबी हजरत लूत अलैहि सलाम बियो अल्लाह जो नबी बस बिन अंबिया जो जिक्र तो कया बियो अल्लाह जो नबी हजरत शुएब अलैहि सलाम नालो बुधा छा वर्तुम अल्लाह जे नबी लूत अलैहि सलाम जे कौम जे मथा भी अजाब आयो या कोन आयो जवाब दे शुएब अलैहि सलाम जे कौम जे मथा अजाब आयो या न आयो जवाब दियो आयो छाजे करे आयो जो लूत अलैहि सलाम जी कौम हम जिन्स परस्ती कंदी हुई उनन जे मथा अजाब आयो शुएब अलैहि सलाम जी कौम मां पतोर में ठगी कंदा होया उनन जे मथा अजाब आयो ओ मुझे मदीने वाले मीर जा उम्मती बुधा ये बई ऐबतो में आहनिया कोनन जवाब दे चुप न कर न सच्चाई चुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से ये ऐब आहनिया नाहन जवाब दो चो फकीर तो तबिन ऐबन जो जिक्र कयो असा एक नंबर जा ठग भी आयो एक नंबर जा चोर भी आयो एक नंबर जा शराबी भी आयो एक नंबर जा जानी भी आयो एक नंबर जा व्याजी भी आयो एक नंबर जा बे जो हक खाइण वारा भी आयो दुनिया जो वो कोई डोह ना है जेको असा तो में मौजूद न हो जे वो मुखे जवाब दे जदे डोह भी तो में मौजूद उहा केड़ी जात आ जंजे करे अजाब खां बचो पियो ही जवाब दे तोखे जवाब न थो अचे मां तो तोखे जवाब दिया रुगी हिकड़ो दफो जो सल्लल्लाहु एकदम वरी चो सल्लल्लाहु अलैहि
तवज्जह करो मोमिन तवज्जह कर खुश नसीब है मां तो तोखे बुधाया त मुजो रब तो ते अजाब छो न थो करे मु ते अजाब छो न थो करे मां वरी को चंगो मुड़ साजा सभिनी ते डोही हो सभिनी जा दफ्तर कारा लगा पिया इन करे मु पहरी अर्ज कयो त कमजोर हूं इन करे दामन मुस्तफा में चंबड़ी पिया हूं अल्लाह जा बानड़ा गौर कर अल्लाह अजाब लूत अलैहिस्सलाम जे कौम ते भी कयो शुएब अलैहिस्सलाम जे कौम ते भी कयो हेडे तवज्जो हाने इए कंदो न त पोरी मां देर उथंदे देर न कंदो मां जेके निकणो आ निकरी हलियो वने जेके वेहणो वेही रहे मजलिस जा कुछ आदाब होंदा अजीजा ने मन तवज्जह कयो शुएब अलैहिस्सलाम जे कौम जे मथा भी अल्लाह अजाब कयो लूत अलैहिस्सलाम जे कौम जे मथा भी अल्लाह अजाब कयो लेकिन अजाब कयो किया अहम गाल पियो बुधाया तवज्जह कर मुसलमान जेस ताई सुनो लूत अलैहिस्सलाम पाजे कौम में मौजूद होयो अल्लाह ताला जे जात फरमायो ओ मुजा सोना नबी लूत जी मुजा करीम रब ए तुजा बेफरमान थी वया हन मां अल्लाह इनन ते अजाब करन तो चाहा हा मुजा मौला अल्लाह फरमायो तू इने शहर मां निकरी वज तपो मां रब इनन जे मथा अजाब करे छड्या साईं सैयद आयो मां बुथी तो भी बेहतर गाला सोहणो सैयदा मुझे मुस्तफा करीम जो बचड़ो अदब थियो अल्लाह ताला अदब जो अजर तहां के अता फरमाइंदो अर्ज पे कयम त मुझे करीम रब हजरत लूत अलैहिस्सलाम के फरमायो ओ मुजा सोहना नबी जी मुजा करीम रब जी मुजा करीम रब तुझी उम्मत हदों टपी चुकिया हम जिन्स परस्ती में शुरू थी वैया हा मुजा मौला मां भी दिसी रहो रब चयो मुजा नबी हाने तू इन शहर के छदे वञ गौर कजा तू इन शहर के छदे वञ त मां अल्लाह इनन जे मथा अजाब कया जदे लूत अलैहिस्सलाम वो शहर छड्यो आ बाद में रब उनन ते अजाब कयो आ मुझे मुस्तफा तो के छड्यो ही कोने त अजाब वरी किथों अचे अल्लाह जे सुने नबी शुएब अलैहिस्सलाम जी कौम व्यापार में अधे पोइते कंदी रब चयो मुजा शुएब तू इनन का परे थी त मां इनन ते अजाब कया अजाब इंदो आ रब जो मगर कहते इंदो आ जो जन में नबी मौजूद न हुंदो आ उनन ते रब जो अजाब इंदो आ भले हिकड़ो दो हुकल अल्लाह अजाब दे छदींदो आ पर जन में नबी हुंदो आ ओहे लखे दोह भी कंदाहन मुझो रब फरमाइंदो आ वमा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम ओ मुजा मुस्तफा मां अल्लाह जे शान जे लायक इहो आहे कोन को जो उन्हन ते अजाब कया जन में मुजा मुस्तफा तुझी जात मौजूद हुजे अल्लाह ता कुरान करीम में सही सैयद सुना क्लियर फरमायो वमा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम मा उनते अजाब को न कदस जन में मुस्तफा तू हुदे मुझे शान जे लायक ना है त मुझी रहमत भी हुजे रहमत भी हुजे मुझे शान जे लायक ना है दीहु भी हुजे रात भी हुजे या दीहु हुंदो या रात हुंदी या रहमत हुंदी या रहमत हुंदी महबूब तो के रहमत लिल आलमीन बनायो थम जन में तू आही उनन के अजाब का माफिया जन वट तू नहीं उनन के पाणी दिसी रहंद से शुक्र कर जो मुझे सोहने रब करीम एड़ो महबूब अता फरमायो थई खुदा जो कसम जो तो छा कयो आ प्यार त मुझे मदीने जे ताजदार तो सा कयो आ प्यार त मुझे अड़ियन जे आधार नबी तो सा कयो आ दिल चवे थी एडा मिया जाहिद भर में पे तो ठूठियूं हणे त भला घट में घट हिकड़ी त असा के नात बुधायो मां तो जो रुगी कुरान पढ़ा एडा फकीर जदो हिकड़ी नात बुधायो मिया जाहिद जी दिल रखंदे थोड़ा चंद मुजा दोस्त अशार एक नात जा जरूर पढ़ा छो त ही कर्म कंहिंजे करे थिया ॿिया गला कंहिंजे करे त पोइ चओ उचिया ने शाना सरकार दिया
उच्चियां ने शाना सरकार दिया, सुने मन मुने मन ठार दिया। चौ उच्चियां ने शाना सरकार दिया, सुने मन मुने मन ठार दिया। सारे नबी ने थल्ले थल्ले मेरे नबी दिया शाना, बल्ले बल्ले ओ मेरे आका दिया शाना, बल्ले बल्ले ओ मेरे सोने दिया शाना। रब सुने ने कायनात बनाई है, यार दे खातर दुनिया सारी सजाई है। रब सुने ने कायनात बनाई है, यार दे खातर दुनिया सारी सजाई है। कल्ला बातां सारियां ने यार दिया, कल्ला बातां सारियां ने यार दिया। सुने मन मुने मन ठार दिया। सारे नबी ने थल्ले थल्ले मेरे नबी दिया शाना, बल्ले बल्ले ओ मेरे आका दिया शाना, बल्ले बल्ले ओ मेरे मदनी दिया शाना, बल्ले बल्ले। सरकार जी अहमद, दिलदार जी अहमद, आका जी अहमद, दाता जी अहमद। वधी का नाथ तो पड़ा नाथ खान अचण वारो मुझे मुस्तफा जो गुलाम असन दोस्त में सलमान खास के लिए हुसैनी नक्शबंदी अचण वारो इंशाअल्लाह ताला तवाजे दिल के ठारींदो। मां पाजे मकसद ते मोटी हला, मुखे रुगी कुरान पढ़नो, मुझे दिल थी चवे रुगी कुरान पढ़ा, रुगी कुरान पढ़ा। अजीजा ने मन अचो त कलाक थी पूरो, अञा 15 मिनट ॿिया भला, अञा 15 मिनट ॿिया ॾियांव थो। अजीजा ने मन गौर कर, अच्छा कारी साहब बैठो, ठीक है बस अजीजा ने मन कुरान करीम जे आयतन ते गौर कर। मां कुरान करीम जे आयतन जे रोशनी में दिल चाहो पे त मुंहिंजा दोस्त अजीज तोखे ॿुधाईंदो हला त मुंहिंजे मुस्तफा जे अचण खां अॻु में ई रब महबूब जा मीलाद कीअं कया। हे छाजी महफिला चो, छाजी महफिला, महफिल में छा थी रहो आ। अल्लाह जो कुरान, मुझे मुस्तफा जो शान, मुझे मुस्तफा जो जिक्र, मुझे मुस्तफा जी तारीफ। मीलाद जी माने आए तो मुझे करीम जो जिक्र हलदो हुजे, मुझे करीम मुस्तफा जो शान हलदो हुजे। तो के खोले खोले बुधाया हाँ तो मुझे करीम रब, मुझे महबूब जे आमद खाग में मुझे मुस्तफा जेला इंतजामात केतरा करे छड़िया, मगर वक्त जो साथ ना है। इंशाल्लाह अन करीब थोड़न ॾींहनि में तुझे सीता शहर में वरी है फकीर फेरो पाइंदो। जिंदगी रही त खुलियो के बाढाई कलाक तो को ठकाव कढी रब जो कुरान बुधाइबो, तो के समझाइबो त मुझे करीम आका जे अचण खां अॻु में रब छा कयो ऐं बाद में रब छा कयो। फिलहाल रुगी हिकड़ी गाल तो बुधाई तो मुझे मुस्तफा जो मीलाद करण वारा, मुझे मुस्तफा जे जात जे आमद जी गाल करण वारा ये चवण वारा त अम्मा आमिना जे वजूद मां जदे खरज मिन्नी नूर, नूर जे सूरत में यार आयो आ। अम्मा आमिना फरमायो आ बेटी त पांजे कमरे में हाँ आया त पांजे कमरे जे अंदर, मगर पांजे कमरे मां शाम जूं माड़ियों दिसी रही हाँ। पूरी दुनिया जी लाइट गद कर, पूरी दुनिया जो निजाम गद कर, कमरे जे बाहरों कमरे में लाइट जेतरी तेज होंदी एतरो अखिन जो नूर घट थींदो, जेतरी लाइट तेज एतरो अखिन जो नूर घट होंदो। कमरे जी लाइट बाहर कान वेंदी, लेकिन मुझे मुस्तफा जे नूर सा कंहिंजी का मिसाल ही कोने को। हबीब कमरे में अम्मा फरमाई थी मुझे मुस्तफा जे नूर जी रोशनी दुनिया जो सबई रुकावटूं टोड़े छड़ियूं। मुझे अल्लाह शाम जूं माड़ियूं मां आमिना जे आडो बिहारे छड़ियूं।
एक जो शाना गला गला कह जो शाना एकड़े मिंट ला तो के पोइते वठी हला कुरान करीम जी आयत तिलावत कया एकड़े नबी जे मीलाद जो जिक्र कया एकड़े नबी जे हुआ त तमाम अंबिया जो रब जिक्र कयो मीलाद जो मां उन नबी जो मीलाद पढ़ा जह नबी नबी हुन जे बावजूद चयो मौला मुके हिन महबूब जो मदी बनाए जा उन नबी जो मीलाद पढ़ा मीलाद मना खुशी जश्न जी मीलाद जी जमण जी खुशी उन नबी जो नालो चाहे चो हजरत ईसा अलैहिस्सलाम छा नालो वरी चो उन जी अमड़ पाक दामन अमड़ा पाक दामन खातूना जे जो नालो बीबी मरियम मुखे चवण दे एतरी त पाका जो हजरत ज़करिया के पुत्र को न जमदो आ उन जी सार संभाल कंदो आ हिजरे में अंदर ईंदो आ जदे दिसंदो आ त मुंह त कुछ को न दिनो आ मरियम बिना मौसम जे मेवा खाई रही आ पुछंदो आ ओ मरियम मानी आइण वारो मां खिदमत करण वारो मां हे बगैर मुद्दजे ही मेवा किथों आया फलम्मा कुरान बुद फलम्मा दखल अलैहा ज़करिया अल मिहराब वजद इंदहा रिज़क़ा क़ाल या मरियम अन्ना लक हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशा बिग़ैर हिसाब ज़करिया पूछे तो हे किथों आंदो थे मुंह तमानी हाणे आंदी आ ए अणमुदायता मेवा किथों आंदो थे बीबी मरियम के खेती चवे चो नबी के तो खां तो पुछा शान नबी जो निरालो या नेक औरत जो औरत केडी भी नेक हो जे नेका वलियाणिया खुदा जी सालिबानिया नबी औरत गाल गाल नबी औरत कायनात में सबनी का आला मकाम अंबिया जो इंसान जात में औरत अल्लाह जी नेक बानिया नबी तो पूछे ते किथों आंदा थे उन सोने नबी के जवाब दे थी जेको अणमुदायता मेवा खाराइंदो आ उन ही खाराया राज केड़ो आ राज केड़ो आ नबी सुनो औलाद मौजूद ना है बीबी मरियम जो इहो जुमलो बुधंदो आ त बिना मुद्दजे रब मेवा खाराए तो छा नबी के यकीन कोने छा जवाब दे नबी के यकीन होंदो यकीन मौजूद मगर अल्लाह पंजे कुदरत जो राज दुनिया के बुधाइण तो चाहे उन जगह ते हजरत ज़करिया जे दिल में ख्याल आयो जेको बिना मुद्द जे मरियम के मेवा दे थो अज मां भी बिना मुद्द जे पुटड़ो घुरी थो वठा अल्लाह जो नबिया अजब ज़करिया अलैहिस्सलाम बीबी मरियम जे हुजरे में दुआ तो गुरे हुनालिक दुआ ज़करिया रब्बी हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यिबतन इन्नका समीउद दुआ बिना मुदन जे फ्रूट दियण वारा मुजीब उम्र त वडी थी वैया पर मां भी तो का पुटड़ो घुरी रहो पुटड़े जो औलाद दे अल्लाह ताला जी जात उते जो उते दुआ कबूल कई फनादतुल मलाइकत व हुवा काइम युसल्ली फिल मिहराब अन्नल्लाह युबश्शिरुका बियहया उते जो उते जवाब मिलो पुटड़ो त दिनो मई पर नालो बि दसी थो त यहया रखजास वलियाणीअ जे हुजरे में नबी दुआ घुरे रब पुट ॾेई छॾे कायनात के दस मिलियो तो वलियन जे दरड़े ते विंदो त रब तहां के खाली कोन मोटाईंदो
दींदो केर आ, चो अल्लाह ना गाला केर दींदो आ, दींदो मुझो खुदा है। लेकिन निस्बत जो वडो कमाल थे, हिते नमाज पढ़ो सवाब मिलंदो, पर जे मस्जिद में पढ़ंदे त दुगनो सवाब, पर जे मदीने जे मस्जिद में पढ़ंदे त 50,000 दुगनो सवाब, पर उहाई नमाज जे काबे में पढ़ंदे त लख नमाजुन जो सवाब। तो खां तो कुछ रकातू भी सागियो, नमाज भी सागी, कुरान भी सागियो, हे सवाब हेठ मते चो निस्बत जो कमाल आ। हिया इस्ताफ जी ज़मीन आ, हो मस्जिद जी ज़मीन आ, हो मुझे मुस्तफा जे पे मुझा दोस्त अजीज हिजरत का बाद जी ज़मीन आ, हो मुझे मुस्तफा जे विलादत जी ज़मीन। मकाम बकाम होंदो आ। अजीजा ने मन कुरान जो आयतू तमाम घणियूं हन, अल्लाह ने के निशानियूं बुधायो त ट्रे दी ही होंदो बहरहाल बस मुख्तसर कया। अल्लाह ताला ने के फरमायो तो के पुटड़ो भी मिलंदो, नालो भी यहिया रखजास। अजीजा ने मन उहा एडी नेक सालिह अल्लाह जी बानी, जदे बिना मुर्स जे उन के पेट थियो, मानुन ताना देण शुरू कया, ओ मरियम हे छा कयो थई, हेडी नेकोकार, हेडी परहेजगार, तोखे ही पेट त कोन तो सुहे, पेट त शादी का पो थींदो आ, तू नेक औरत। जदे मानुन ताना दिना रोई थी चवे, मौला मौला तू जानी थो मुझे जिस्म के कहीं भी इंसान जात टच भी न कयो आ, तू जानी थो मौला तू इज्जत रखण वारो हई। हे दिनो तई हाणे मां छा कया, हुकुम थींदो आ निकरी वेंदी आ गोठ छडे बाहर, बाहर काडे वेंदी आ, जह वण जे हेठों वेहंदी आ। वण केड़ो आ, चो खजीअ जो आ। वण केड़ो आ, वरी चो या खजी रब के छो तो रब प्यार करे, छो तो खजी रब मिसाली बनाए, इन करे जो मुझे मुस्तफा जे शहर जी निशानी खजी आ। अजीजा ने मन खजीअ जे तुड़ सां टेक ॾेई वेठी आ। जॾहिं ईसा जे आमद जो वक्त थियो आ, मावा जॾहिं तकलीफ़ महसूस कयई, ईसा अलैहिस्सलाम त आयो, पर उन जे अचण वक्त हाणे तवज्जो कजा, अहम मोड़ ते पहुतो हां। जॾहिं उन जे अचण वक्त हिकिड़ो खुदा हुयो, बीबी मरियम, टियों केर हो जवाब ॾियो, जो केरी कोन हो, बीबी मरियम उन दर्दन के दिसी करे अल्लाह के जेके डोरा पा दिना, वहुज़ी इलैकी बिजिज़िन नख़्ल क़ालत या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसियम मनसिया। मयारू पंहिंजे मुंह सां पे थी रब खॾे, मौला हेड़न सूरन ला छो पैदा कयई, मौला हेड़न दर्दन ला छो पैदा कयई। जंहिं काठीअ जे फरहे में हथ विझी करे, खजीअ जे फरहे में हथ विझी करे, बीबी मरियम सूर बर्दाश्त कया। रब नबीअ जे सदके उन वण जे फरहे जो जिक्र भी कुरान में बयान करे छॾियो। अल्लाह कायनात के बुधायो, नबी तमा रब के प्यारो हुंदो आ, पर नबी जी अमड़ बेतरी प्यारी हुंदी आ। जह वण जे काठीअ में हथ विझे, मां रब उन काठीअ के भी कुरान जी तिलावत बनाईंदो हां। बीबी मरियम त ताहू कयूं, मौला हेड़े जीण खां मां हुजाई न, मां अगे ही मरी वञा, हे सब कुछ न ॾिसां। हुन वेचारीअ त दुआऊं घुरियूं, अल्लाह के डोरा पा ॾिना, रब सभई डोरा पा कुरान में बयान कया। छो कया, पुछ रब खां। काबे जे सामो पेश इमाम पढ़ी रहियो आ, मदीने जे वर साईं जे सामो इमाम पढ़ी रहियो आ, रूए जमीन ते पढ़जी रहियो आ। जॾहिं सूरे मरियम पढ़जे, बीबी मरियम जे दाहन जो जिक्र थे, ॿुधाए त आयतुन जो सवाब मिलंदो या न मिलंदो? जवाब दे। बीबी मरियम चयो, मां मरी वञा, मां हीअं तू पढ़ी तो जवाब सवाब मिलंदो? हरफ जूं 10 नेकियूं मिलंदियूं, 10 गुनाह माफ़ थींदा? त पोइ मूंखे ॿुधा, जंहिं नबी जे अचण सां अमड़ रब के डोरा पा दे, उन जो जिक्र करी त सवाब मिले। जंहिं महबूब मुस्तफा जे अचण सां अमड़ शाम जूं माड़ियूं ॾिसे, उम्मत बख्श जे सवाब थींदो या न थींदो?
ओ ईमान वारा मुसलमान अञा थोड़ो अगते वध। अल्लाह ताला बीबी मरियम के फरमायो घणो थियो इन बचड़े के खण गोठ हल। मौला गोठ की वञा, गोठ जा माण्हू छा चवंदा? रब चयो हलण तुंहिंजो कम आहे, इंतजामात मां पाण ई करे थो छॾियां। मौला कीअं थो करे? रब चयो मुंहिंजो कम आहे, बस तूं गोठ पहुची करे माण्हू पुछंदई किथां आंदो अथई, चुप करे वेही रहिजां। जॾहिं सभई माण्हू गॾु थियनि पुछनि त काथां आयो आहे, चए जान त मूंखां छो था पुछो, जेको आयो आ इन खां पुछो। बीबी मरियम सहारो मिली वयो। नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह, हमारा या रसूल अल्लाह। हमें तो आप ही का है सहारा या रसूल अल्लाह, सहारा या रसूल अल्लाह। मां कुरान करीम के लोली दई वठा। बीबी बीबी मरियम के सहारो मिली वयो। बचड़े के खणी गोठ में आया, माण्हू गॾु थी विया। मरियम आया, मरियम आया, माण्हू गॾु थिया। मरियम चाहे बीबी मरियम खामोश, मरियम चाहे बीबी मरियम खामोश। मर्द मायूं सभई गॾु थिया। बीबी मरियम हे ज़ुल्म कयो अथई। बीबी मरियम निहारे बचड़े के विच ते सुम्हारे चवे थी, ओ दाहुन करण वारो, ओ दाहुन करण वारो, ओ मुझे मथा इल्जाम हणण वारो, मुखा छो था पुछो त मूं छा कयो आ? इन खां पुछो त केरु आ, किथां आयो? दुनिया ताड़ियों वजाइण शुरू कयो। बीबी मरियम चरी थी वई आ। अग में कायनात में कहीं कोन ॻाल्हायो आ। हे मासूम बचड़ो कीअं ॻाल्हाईंदो? हुननि खे कहिड़ी ख़बर? ही इन करे ॻाल्हाईंदो जो मुंहिंजो रब महबूब जे ॼमण सां ॻाल्हाइण जो जवाज़ दुनिया खे ॿुधाए रहियो आ। इंतजाम अल्लाह करे रहियो आ, इंतजाम मुंहिंजो रब कंदो आ। छो त ही जलसो कह कयो आ, जह जमाल ॿाहिरि कयो आ, इंतजाम उन्हनि कया। मुंहिंजे मुस्तफ़ा के जह मोकिलियो आ, छो इंतजाम भी उन ही करे छॾियो आ। अज़ीज़ा ने मन माण्हुनि खिली करे हज़रत ईसा ॾे निहारे टहक ॾींदे, छोकरा छोकरा तू ही ॿुधा केर हई बा, किथों आयो हई? आए है मुझे रब जे कुरान करीम के खोल। सुने ईसा पिंजड़न में तंजड़न में जुबान खोले छड़ी, इन्नी अब्दुल्लाह, ओ मुखे छोकरो चवण वारो पंहिंजे मुंह ते लगाम ॾियो। मां छोकरो न आहियां, मां त रब जो बानो हां। इन्नी अब्दुल्लाह, मां अल्लाह जो बानो हां, न रुगी बानो हां। आतानियल किताब, एतिरो बि तव्हांखे ॿुधायां थो, ज़बूर एतिरो बि तव्हांखे ॿुधायां थो, ज़बूर वारो नबी भी अची वियो, तौरेत वारो नबी भी अची वियो। मां आहियां त बानो अल्लाह जो, पर अकेलो कोन आयो, इंजील वठी आयो। वजअलनी नबिया, तहां जो अगवान नबी भी बणजी आयो हां। जेके तानो पिया हणन उन्हनि जा मुंह बंद थी विया। हे मासूम ॿारड़ो ॻाल्हाए रहियो आहे, ॼमण सां चवे नबी हां, ॼमण सां चवे किताब वारो हां। मुंहिंजे रब ईअं छो कयो? तोखां तो पुछां, काइनात खे रब ॿुधाइण चयो त मुंहिंजो सुहिणो ईसा अबण जे मथां तुहमत ॻाल्हाए लॻाईंदो आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा सजदो ॾेई जहन्नम खां उम्मत बचाईंदो आहे। अजीजा ने मन अञा थोड़ो गौर कर, अजीजा ने मन अञा थोड़ो गौर कर। अल्लाह ताला जा बानड़ा, अल्लाह ताला के खबर ही दुनिया में अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके चवंदा मुस्तफ़ा के पंहिंजी खबर काने, काई खबर काने, मां अल्लाह दसियां नथो, उन नबीअ जे नाले क़ुरान में ॿुधायां नथो। ही मुंहिंजो उहो ईसा आहे जंहिं ॼमण सां ॾसे थो त मां नबी भी आहियां, किताब वारो भी आहियां। उहो ई मूसा, उहो ई हज़रत ईसा अॻिते हली करे अल्लाह जे दरबार में दुआऊं थो
घुरे ओ मुझा मौला मोन के जेरो मुखे करण सेखारे तुझे हुक्म सा मोन के जेरो कयम मौला बीमारन के शिफा दिनम घर में जेको रखी आया सब कुछ बुधायम अमर जो तुहमत लाथम मौला सब कुछ दिनुई पंहिंजे मर्ज़ीअ सां मौला मुझी भी हिकड़ी तमन्ना है रब चवे तो घुर ओ मुझा मौला रसूल बनाई पंहिंजे मर्ज़ीअ सां नंढड़े लाकू जमण सां ॻाल्हाए पंहिंजे मर्ज़ीअ सां कोढ़ जे मरीज़न जो इलाज ॾिनई पंहिंजे मर्ज़ीअ सां अमड़ जे पेट मां नाबीन खे नूर जी तौफ़ीक़ ॾिनई पंहिंजे मर्ज़ीअ सां मिट्टीअ मां पखी ठाहे उॾारिया तुंहिंजे हुक्म सां ओ मुझा मौला मुर्दन खे ज़िंदा कयम तुंहिंजे हुक्म सां अॼु हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ क़बूल कर रब फरमाए त चओ छा खपे ओ मुझा मौला सब कुछ ॾिनई पंहिंजे मर्ज़ीअ सां मुझे मर्ज़ीअ सां ॿियो कुछ भी न दे मूंखे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो उम्मती बना हाणे तोखां थो पुछां अञा छा जी तकरीर कयां जंहिं नबी के खुदा एतरा मकाम दिना जंहिं नबी के एतरा रब शान दिना उहो चवे त मां मुस्तफ़ा जो उम्मती थिया ऐं रब दुआ कबूल कई रब दुआ कबूल कई टाइम हुजे मां तोखां पुछां हींअर हज़रत ईसा काथे आ काथे वेठो आ इंसान आ न अर्शन फर्श ते त ॿुधा काथे आ जे अर्श ते त छा थो खाए छा थो पीए ओ चरिया ज़िद न कंदो कर रब जीअं चाहींदो आहे तीअं करे ॾेखारींदो आहे जेको मुझे मुस्तफ़ा जो गुलाम थियण ला दुआ घुरे उम्मती थियण जे ला दुआ घुरे गुंबज़े खज़रा में जगह कंहिंजे ला बचाई आ मुझे मुस्तफ़ा चो सुणे ईसा जे लाई त बचाई आ न ओ मुसलमान जॾहिं मुझे मुस्तफ़ा जे उम्मती हुजण ला जेको नबी दुआऊं घुरे उन जो मकाम इहो आ त ॿुधाए त इमामुल अंबिया जो मकाम छा हो या अय्युहन नबी ऐ गैब जो खबर ॿुधाईंदड़ महबूबा इन्ना अरसलनाका असां तोखे बनाए मोकिलियो आहे छा बनाए मोकिलियो शाहिदा गवाह थी वञ त चौदगीअ ते सैयद हाकिम अली शाह जे सदारत में सैयद सुणे नसीरुद्दीन शाह साईं सुणे मूंखे साईं जो नालो याद सुणे सैयद नसीर अहमद शाह जे ज़ेरे सदारत में निगरानी में आशिकन जुलूस कयो मुस्तफ़ा तू उन्हनि जो शाहिद थी जा माफ़ मां पाणी कदो वा व मुबशिरा मुझा महबूब उनके खुशखबरी भी बुधा जा त निधड़ कान आयो धणीअ साईं वारा हो तहां इते ता खुशू फर्श ते वेही कयो जॾहिं इन फर्श खां अंदर ईंदो त मां मुस्तफ़ा ईंदो तहां मुंहिंजो शान ॿुधण जे लाइ फर्श जे मथां आया हो जॾहिं न सभई फर्श जे अंदर लटे वेंदव मां मुस्तफ़ा वरी उते ईंदोमांव जिते सभई छॾे ईंदव व नज़ीरा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ड्रिजारियो आहे त ड्रिज खुदा खां ड्रिज खुदा जे ड्रिजण मां मुराद छा आहे खुदा खां ड्रिज उन जे महबूब खे सुञाण उन महबूब के सुञाण छो वदायन इल्लल्लाह वो महबूब सदींदो आ पर कंहिंजे ला सदींदो आ पंहिंजे रब जे ला सदींदो बेइज़्निही हुक्म भी उन जो हुंदो आ रुगी जुबान मुझे मुस्तफ़ा जी हुंदी आ जुबान कहिड़ी सिराजम मुनीरा रोशन सिज आए है रोशन सिज कहिड़ो ही न सिराजं वहाजा घणो कुछ कुरान में केतरन सिजन जो जिक्र आ वक्त ईंदो तो तोखे करे ॿुधाईंदुम सिराजम मुनीरा रोशन सिज छो त हे दुनिया जो सिज हिकड़े हंध चमकंदो आ त ॿिए हंध ऊंदाही हूंदी आ ॿिए हंध चमकंदो त टे हंध ऊंदाही हूंदी मुंहिंजे रब जो महबूब तोखे सिराजं वहाजा नथो बनाया तोखे शमसम मुनीरा भी नथो बनाया तोखे सिराजम मुनीरा थो बनाया तुझे नूर जो जेको ही रोशन सिजायो कदे भी कोन विसामदो हमेशा जे ला बरदो रहदो ॾींहुं हुजे या रात हुजे जिते गुलाम होंदो तो मुस्तफ़ा जो उनके रहमत वारो फैज़ पियो पहुचंदो त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ तव्हां खे मुबारक आहे अल्लाह ताला मीलाद मुस्तफ़ा जी तौफ़ीक़ अता फरमाई अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल मंजूर फरमाए सब्र त कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में कबूल फरमाए तव्हां जे दावत ते असां चौदगी ते आयासीं आऊं तव्हां खे दावत ॾियां ईंदो या न ईंदो सिंधी माण्हू ड्रिजी छो थो खाइजे त खाराइजे न तसली न खाइजे मुला थोरो ई जो रुगी खाऊं खाराईंदा भी आहियूं लेकिन किथों पंहिंजे मुर्शिद करीम जे दरड़े तां जॾहिं असांखे इहो उतां मिलंदो आहे त उतां ई खाराईंदा आहियूं दोस्तो तव्हांखे दावत आहे हे आचर मथां अचे पियो हिकिड़ो अॼु आचर आहे ही जेको हाणे आचर अचे पियो देर बि कान्हे का छंछर जी शाम आचर जी रात दरगाह अल्लाह आबाद शरीफ कंडियारो ज़िलो नौशरो फिरोज जे अंदर मेन रोड जे कंध ते मुंहिंजे सुहिणा
साईं रहमतुल्लाह अलैह पीर मिठा सोने जे निगाह जे नवाजिल हजरत सुहिणा साईं रहमतुल्लाह ताला अलैह जो सालियानो उर्स मुबारक थी रहियो आहे जंहिंमें ख़ुसूसी खिताब मुंहिंजे महबूब मुर्शिद सजण साईं सजी जमात के दावत आ वधिक मां कुछ न तो चवा अच भी दिस भी बुध भी पो पंहिंजे दिल खां मोटी वञी फ़ैसिलो कजा जे दिल चवई त दिल ॾेई पो अचजा जे न